नाज़रीन, हैदराबाद में सिंध तरक्की पसंद पार्टी तालुके सिटी पारा मरकजी अगवान अल्ताफ जिसकानी के कातलनि की गिरफ्तारी लाइ एहतजाज किया वियो। ॾिसूं था मुदस्सिर अब्बास की रिपोर्ट। नाज़रीन, सिंध तरक्की पसंद पार्टी अल्ताफ जिसकानी के कातलनि की गिरफ्तारी लाइ सरापा एहतजाज है। अॼु उन सिलसिले में हैदराबाद में STP तरफा अल्ताफ जिसकानी के कातलनि की गिरफ्तारी लाइ एहतजाज किया वियो है। असीं इन वारे एहतजाज में शरीक अगवान सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। छा चवणो आहे? असांजे बार बार नोटिस ॾियण जे बावजूद रुखसार ख्वावड़ खां वठी सॼी सिंध जी इंतज़ामिया, सिंध हुकूमत, उहे सभई ईअं महसूस थिए थो त उन्हनि हिकिड़ी साज़िश जे तहत ऐं इन बेटनि वारे मामले ते असांजे जिदोजहद खे माठो करण जे लाइ, जिदोजहद खे ख़तमु करण जे लाइ इंस्टिगेशन ते आउं इल्ज़ाम हणां थो त इंस्टिगेशन ते त एजेंसियुनि ऐं इस्टेब्लिशमेंट जे इंस्टिगेशन ते उनखे शहीद कयो वियो आहे त जीअं हिननि जे जिदोजहद जो ज़ोर ख़तमु कयो वञे। इन जे करे हुननि असांजे हिकिड़े बहादुर बेबाक ऐं सिंध जे हिकिड़े नौजवान असांजे मरकज़ी लीडर जो इंतख़ाब कयो, उनखे शहीद कयो आहे। पर असीं चऊं था त जेसिताणी शहीद जा कातिल गिरफ़्तार न थींदा या जेसिताणी ही मंज़ूम ही जेको आहे सो नापाक हिननि जो जेके इरादा आहिनि, जेको बेटनि ते कब्ज़े जा आहिनि, सिंध खे यतीम ऐं दिस खे लावारिस करण जा आहिनि, इंशा अल्लाह ताला असीं हिननि खे मुंहं ते उहा चमाट हणंदासीं जो ही सभई नाकाम थींदा। सभ खां पहिरियां मां सिंध मीडिया ऐं मेरान TV जो शुक्रगुज़ार आहियां। पहिरें ॾींहं खां वठी 18 नवंबर खां वठी अॼु 18 अक्टूबर ताईं सिंध मेरान TV मल्हायो आहे ऐं सिंधी मीडिया मल्हायो आहे। तव्हांखे ख़बर आहे त शहीद अल्ताफ जिसकानी जा शहीद ही सिंध जा नाइल हुकुमरान। तव्हांखे ख़बर आहे त शहीद बेनज़ीर भुट्टो जा कातिल अरेस्ट न थी सघिया, शहीद मुर्तज़ा भुट्टो जा कातिल अरेस्ट न थी सघिया, शहीद निमरता जा कातिल अरेस्ट न थी सघिया। असांजे हुकुमरान जेके आहिनि उहे ख़ुदि गुंडा आहिनि, दहशतगर्द आहिनि, उहे हथ वठी इहा हरकतूं कराइनि था। पुलिस हिन में इन्वॉल्व आहे छो जो हेतिरो एहतजाजनि खां पोइ बि पुलिस एक्शन न पई वठे। असीं पुरजोश मुतालबो करियूं था त जल्द जल्द गिरफ़्तार कयो वञे अल्ताफ जे कातिलनि खे, ऐं जेकॾहिं न त असां वरी इंतिहाई अहिड़ो क़दम खणी सघूं था जंहिंजे करे हुकूमत खे बि परेशानी थींदी। सही का बि कारकर्दगी न आहे, तक़रीबन महीनो गुज़री वियो आहे, उन में का बि अॻभराई न थी आहे। असां पुरजोश मुतालबो था करियूं त अल्ताफ मरहूम जा शहीद या कातिल जल्द अज जल्द गिरफ़्तार कया वञनि। ही जेको सो वॾी साज़िश तहत प्लानिंग तहत असांजो वाइस चेयरमैन खे क़तल कयो वियो आहे। महीनो थी वियो आहे, पुलिस नाकाम वई आहे, इदारा नाकाम विया आहिनि। नॉमिनेट जेके कातिल आहिनि उन्हनि मां हिकिड़े बि पाण गिरफ़्तारी ॾिनी, कंहिं बि गिरफ़्तार करण में पुलिस नाकाम थी वई आहे। असांजो जेको मुसलसल सिंध जी कुंड कुर्छ मां आवाज़ पियो अचे त शहीद जा कातिल गिरफ़्तार कया वञनि, पर इंतज़ामिया जेके सो कन ते जूं बि नथी मुड़े।